ख़बर शामिल कंदासीं मलीर कराची का सैयद सुलेमान शाह जी। मलीर ज़िले काउंसिल कराची जे अदम दिलचस्पी सबब इलाइक़नि में हलंदड़ तरक़ियाती रिथाऊं रोलणे जो शिकार धणी परतो मूसा जोखियो जे रवासिन जो बिन कासिम ऑफिस गेट आॾो धरणो, एडमिनिस्ट्रेटर ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि वसीम जोखियो, इम्तियाज़ जोखियो, वाहिद अली जोखियो ऐं ॿियनि चयो त केतिरनि ई सालनि खां सेवरेज ऐं फुटबॉल ग्राउंड जो कमु रोलणे जो शिकार आहे। शिकायतुनि बावजूदि ठेकेदार मुमताज़ जोखियो ऐं एडमिनिस्ट्रेटर नूर हुसन जोखियो हिकु बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हुननि वधीक चयो त सेवरेज ऐं फुटबॉल ग्राउंड लाइ 80 लख रुपयनि जो टेंडर पास थियो, जेको बदकिस्मती सां ठेकेदारनि जे करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। ॻोठाणनि जे एहतजाज बाद एडमिनिस्ट्रेटर कराची नूर हसन जोखियो पहुची ॻाल्हियूं करे बंदि पियल कम जो जाइज़ो वरितो। हिकु हफ़्ते अंदरि कमु ॿीहर शुरू करण जी ख़ातिरी ते एहतजाज ख़तमु करायो। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू चांडिया ऐं लंजार बिरादरी में पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। ॻोठ जुमा खां नूरियो में फायरिंग सबबि हिकु ॼणो क़त्ल, फौती जे वारसनि ज़ुल्फ़कार लंजार, दीदार लंजार, ख़ान मोहम्मद लंजार ऐं ॿियनि तरफ़ां टायर साड़े धरणो हयो हुयो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त जवाबदार अली शेर चांडियो, ॾाॾो चांडियो, मोहम्मद ख़ान चांडियो ऐं ॿियनि फायरिंग करे असांजे हिकु ॼणे फ़तेह मोहम्मद लंजार खे क़त्ल कयो आहे। केटी जतोई पुलिस ऐं सईदपुर पुलिस हद जो तकरार ॼाणाए पोस्टमार्टम लाइ लेटर न पई ॾे। पुलिस खून लोढ़णु चाहे थी केस दाख़िल करे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। दादू जमायत कासमिया अहले सुन्नत वल जमायत शहर दादू तरफ़ां हबीब कम्युनिटी हॉल दादू में यारीं शरीफ़ जे सिलसिले हेठि मौलाए कायनात हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नक्शे कदम महफ़िल ज़करिया ऐं यारीं शरीफ़ मुनक़द कई वई। हर महीने थींदड़ यारीं शरीफ़ जे तक़रीब जो बाक़ाइदा आगाज़ क़ुरान पाक जी तिलावत सां कयो वियो। तक़रीब खे दरगाह मशहूरी शरीफ़ जे शहज़ादे हाफ़िज़ अनवार हुसैन मशहूरी कासमी ख़िताब कंदे चयो त दीन इस्लाम अमन भाईचारे सां रहण जो सबक़ ॾिए थो, पाड़े वारनि सां सुहिणो सलूक करणु घुरिजे। हुन वधीक चयो त हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम हर मोमिन जा मौला आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली मौला आहे। जश्न विलादत हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम हर मुसलमान खे मल्हाइणु घुरिजे।